أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقالوا إن نتبع الهدى معك نتخطف من أرضنا أولم نمكن لهم حرما آمنا يجبى إليه ثمرات كل شيء رزقا من لدنا ولكن أكثرهم لا يعلمون ऐं चयऊं त जेकॾहिं असां तव्हां सां गॾु हिदायत जी पैरवी करियूं त असांखे पंहिंजे ज़मीन मां कढियो वञे। छा असां उन्हनि जे लाइ हरम खे अहिड़ो अमन वारो न बनायो? छा असां उन्हनि जे लाइ उन्हनि खे हरम में जॻह न ॾिनी, अहिड़े हरम में जेको अहिड़ो अमन वारो आहे। युजबा इलैहि समरातु कुल्लि शै, जंहिंजे तरफ़ छिकजी हर शइ जा मेवा छिकजी अचनि था। रिज़्क़म मिन लदुन्ना, ख़ासि असांजे तरफ़ां रोज़ीअ जे तौर ते। पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। असल में हिते काफ़रनि जे हिकिड़े इश्काल जो ज़िक्र आहे। काफ़र इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़िरनि चयो त तव्हां जेका असांखे दावत ॾियो था त तव्हां कलमो पढ़ो, इस्लाम क़बूल करियो। जेकॾहिं असां तव्हांजी ॻाल्हि मञूं त पोइ असांखे ख़तरो आहे त पोइ असांजे मथां जेको सो धाड़ा लॻंदा ऐं असां जा माण्हू दुश्मन थी पवंदा ऐं असांखे मारे छॾींदा। कंहिं बि तरीक़े सां असांखे मजबूर कयो वेंदो त असां हीअ सरज़मीन छॾे वञूं, कढियो वेंदो असांखे हितां। इन जा 3 जवाब ॾिना विया। हिकिड़ो त हिन ई आयत में जवाबु ॾिनो अल्लाह रब्बुल आलमीन, ऐं उन जो जवाब जो हासिल इहो आहे त ॾिसो हींअर तव्हां अल्लाह पाक जा नाफ़रमान आहियो ऐं तमामु वॾो जेको जुर्म आहे कुफ़ुर शिरक उन जा मुर्तकिब आहियो। इन जे बावजूद अल्लाह पाक तव्हांखे हिते अमन में रखियो। हरम जेको आहे हुदूद हरम, या एतिरी अमन वारी जॻह जो हिते तव्हांजी जान बि महफ़ूज़ आहे। पूरे अरब में धाड़ा पिया लॻनि, पूरे अरब जे अंदरि जेको आहे सो यानी माण्हू क़त्ल पिया थियनि, पर तव्हांखे को बि जेको आहे सो ख़तरो कोन्हे। ऐं तव्हांजी रोज़ी जेका आहे उहा छिकजी हर कंहिं शइ, हर क़िस्म जा जेके मेवा आहिनि उहे छिकजी तव्हां वटि इन हरम में पहुचनि पिया, ख़ासि असांजे तरफ़ां रोज़ीअ जे तौर ते। यानी जॾहिं अल्लाह पाक तव्हांखे नाफ़रमानियुनि जे बावजूद, बग़ावतुनि जे बावजूद अल्लाह पाक तव्हांजी रोज़ी बंदि कान कई ऐं अल्लाह ताला तव्हांखे ख़तरे में कोन विधो, त छा पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जेॾीमहिल तव्हां फर्मा बरदार थी वेंदव त पोइ अल्लाह ताला तव्हांजी हिफ़ाज़त कोन कंदो? इहा त वाज़े ॻाल्हि आहे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन नाफ़रमानीअ जी कैफ़ियत में अल्लाह तव्हांजी हिफ़ाज़त करे पियो, तव्हांजी रोज़ीअ जो आसानी सां बंदोबस्तु करे पियो, त पोइ फर्मा बरदारी जी हालत में कीअं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त खे खणी छॾींदो? हिकिड़ो जवाबु अल्लाह पाक इहो ॾिनो। ॿियो जवाबु अल्लाह रब्बुल आलमीन इहो ॾिनो त यानी तव्हां इहो सम्झो था त जेकॾहिं असां नबीअ जी दावत खे क़बूल कंदासीं त पोइ असां हलाक थी वेंदासीं। हालांकि हलाकत जेका आहे उहा यानी अल्लाह पाक ऐं अल्लाह जे नबीअ जी ॻाल्हि न मञण में आहे। मञण में हलाकत कान्हे, न मञण में हलाकत आहे। ॾिसो पहिरियूं जेके क़ौमूं गुज़रियूं आहिनि, पहिरियूं क़ौमूं जेके गुज़रियूं आहिनि उन्हनि जे अंदरि केरु हलाक थिया, केरु तबाह थिया? उहे तबाह थिया जिन जेको आहे सो नबी जी दावत खे क़बूल कोन कयो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी ॻाल्हि खे ठुकराए छॾियो। भले वॾा वॾा मालदार हुआ, थोरे अरसे जे लाइ हुननि खे जेको आहे सो दुनियावी सामान, दुनियावी शयूं मिलियूं, पर नतीजो छा निकितो? हलाकत कंहिंजे नसीब में आई।
ऐं उहे माण्हू जिन क़बूल कयो, भले कहिड़ा बि ग़रीब हुआ, कहिड़ा बि छा बि उन्हनि जी कैफ़ियत हुई, पर उहे महफ़ूज़ रहिया, उहे इज़त वारा रहिया, उहे जेको आहे सो अमन वारा रहिया। उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो ऊचो कयो, कामयाब कयो। त हलाकत अल्लाह जी ॻाल्हि मञण में कान्हे, हलाकत जेका आहे अल्लाह जी ॻाल्हि ठुकराइण में आहे। इहो ॿियो जवाबु। टियों जवाबु इहो अल्लाह पाक अॻियां 60 नंबर आयत में ॾिनो त जेकॾहिं फ़र्ज़ु करियो तव्हांखे इस्लाम क़बूल करण जे करे का तकलीफ़ बि पहुती, त इहा जेका तकलीफ़ हूंदी उहा दुनियावी तकलीफ़ हूंदी, ऐं दुनियावी तकलीफ़ हुजे या दुनियावी मज़ो हुजे, राहतूं हुजनि, नेमतूं हुजनि, इहे सभु ख़तमु थियण वारियूं आहिनि। ज़िंदगी ख़तमु त हिते जूं तकलीफ़ूं बि ख़तमु ऐं हिते जा मज़ा बि ख़तमु। ज़िंदगी थोरड़ी आहे ऐं हूअ जेका आख़िरत जी हमेशा हमेशा वारी ज़िंदगी आहे, हिते जेकर तव्हां यानी इस्लाम क़बूल कयो त थोरियूं तकलीफ़ूं थियूं तव्हांखे, लेकिन उन जे बदिले में वॾा वॾा पहाड़ न ख़तमु थियण वारी हमेशा हमेशा जी अबदुल आबाद जूं मुसीबतूं तकलीफ़ुनि खां तव्हां बची वेंदो। ऐं हिते जेकर तव्हां जूं नेमतूं, तव्हांजी इज़त कुझु मुतासिर थी त उहो थोरे दर्जे में थींदी, पर उन जे बदिले में तव्हांखे वॾी इज़त मिलण वारी आहे हमेशा हमेशा जी ज़िंदगीअ में, वॾियूं नेमतूं मिलण वारियूं आहिनि जंहिंजो मिसाल ही दुनिया जूं सभु नेमतूं नथियूं यानी मुक़ाबिलो करे सघनि। इहे टे जवाब अल्लाह ताला ॾिना। हींअर बि माण्हुनि खे इहो थींदो आहे त भई असां जेकॾहिं दीन ते हलंदासीं त पोइ असांजी दुनिया मुतासिर थींदी, दुनिया मुतासिर थींदी, असांजी इज़त मुतासिर थींदी, असांखे माण्हू तानो ॾींदा जेके दीनदारनि खे ॾियनि था, या अहिड़े तरीक़े सां इस्लाम असांखे चवंदो त हीअ शइ हराम आहे, हिन खे न वापरायो, पोइ असांजी रोज़ी मुतासिर थींदी। त जेको सो इज़त रोज़ी इहे शयूं असां ऐं मशक़त ईंदी, इस्लाम जे अहकामात ते हलण में मशक़त आहे, मशक़त ईंदी, त उन्हनि जे लाइ बि इहे सोचे छॾणु घुरिजे त भई ॻाल्हि इहा आहे त अवल इहो त इस्लाम ते हलण में इज़त आहे, इस्लाम जे ते हलण में जेको आहे कामयाबी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन कामयाबी ॾे। ॾिसो हींअर जेकर तव्हां नाफ़रमान आहियो, नाफ़रमानी जे हालत में बि अल्लाह पाक तव्हांखे रोज़ी ॾे पियो न, ऐं नाफ़रमानी जी हालत में बि अल्लाह तव्हांखे इज़त ॾे पियो न, पोइ जेॾीमहिल तव्हां अल्लाह जी फर्मा बरदार थी वेंदव त तव्हांखे बेइज़त कीअं कंदो अल्लाह ताला। जेकर तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानीअ में अल्लाह वटां हेतिरी रोज़ी हासिल करियो पिया, तव्हांखे मिले पियो, त पोइ अल्लाह जा फर्मा बरदार थी वेंदव त तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन इन शयुनि खां महरूम करे छॾींदो, सवाल ई पैदा कोन थो थिए। ॿी ॻाल्हि इहा त हलाकत त दीन ते न हलण में आहे, मुसीबतूं, परेशानियूं, तकलीफ़ूं ऐं अल्लाह जे तरफ़ां नाकामियूं, इहे त दीन ते न हलण में आहिनि, दीन ते हलण में त कामयाबियूं आहिनि। इहो तव्हांखे शैतान कीअं पटी पढ़ाए छॾी। टी शइ याद, जेकर दीन ते हलण में तव्हांखे का तकलीफ़ वाकई अची बि वई त इहो दुनिया त सभु कुझु कोन्हे न, दुनिया सभु कुझु कोन्हे, मरण खां पहिरीं वारी ज़िंदगी सभु कुझु कोन्हे, दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में सभु कुझु त छा कुझु बि कान्हे। जीअं हिकिड़ो फुड़ो ओ समुंडनि जे मुक़ाबले में कुझु कोन्हे, ईअं सॼी दुनिया जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे आख़िरत जे मुक़ाबले में कुझु बि कोन्हनि। जेकर हिते तव्हांखे का तकलीफ़ अची बि वई, तव्हांजे मुआश में, तव्हांजे जेको आहे इज़त में, तव्हांजी कंहिं बि शइ में को फ़र्क़ु अची वियो त इहो मामूली फ़र्क़ु हूंदो, ऐं इन जे बदिले में जेको अल्लाह ताला तव्हां जूं मुसीबतुनि जा पहाड़ तव्हां तां हटाईंदो, क़बर में, हशर में, आख़िरत में, ऐं नेमतुनि में फ़र्क़ु पइजी वियो त तव्हांखे मरण खां पोइ जेके अबदुल आबादी ज़िंदगी में नेमतूं मिलंदियूं, इन जे मुक़ाबले में जेको तव्हां छॾियो आहे इहो कुझु बि कोन्हे, ऐं जेको तव्हांखे मिलियो आहे उहो सभु कुझु आहे। इन खे सोचो, इन करे दीन ते हलण में जे लाइ तयारु थी वञो। अल्लाह ताला छल पाण सभिनी खे या त सम्झ नसीब फरमाए। अच्छा, हिते अल्लाह रब्बुल आलमीन तर्जुमो इन जो अल्लाह ताला फरमायो त छा असां इन्हनि खे ठिकाणो न ॾिनो हरम में जेको अमन वारो आहे, यानी हरम खे अल्लाह ताला अमन वारो बनायो, अहिड़ो जो जेकर को माण्हू कंहिंखे क़त्ल करे अचे ऐं उन में दाख़िल थी वञे त पोइ उन जे लाइ त हिते इनखे पकड़े क़त्ल नथा करे सघो,
माण्हूअ खे त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको आहे त इन जी शिकार खे उते जेको कबूतर हुजे, उते जी का शइ हुजे, आम तौर ते कबूतर आहिनि, आम तौर ते जेके आहिनि जानवर, उन्हनि खे तव्हां किथे बि शिकार करे सघो था, पर हरम जे जानवर खे तव्हां शिकार कोन था करे सघो। एतिरे क़दुरु जो हरम जी जेका जेको गाह आहे ऐं जेके ॿूटा आहिनि, उन्हनि खे बि तव्हां ईअं कोन था कटे सघो। उन जे लाइ बि अहकामात आहिनि, जेकॾहिं तव्हां कटियो त तव्हांजे मथां ज़मान ईंदो। उते जी हर शइ महफ़ूज़ आहे, उते जी हर शइ महफ़ूज़ आहे। अल्लाह ताला तव्हांखे, ऐं तव्हां नाफ़रमान आहियो तॾहिं बि तव्हांखे अल्लाह ताला इहो हिफ़ाज़त ॾिनी आहे। ऐं हर तरफ़ खां उते उन ज़माने में कोन थी थिया ई फल फ्रूट, उते कोन थी थियो, हरम खां ॿाहिरि थी थियो। अल्लाह पाक हर क़िस्म जा जेके मेवा आहिनि उहे छिके करे हिते आणे थो। लेकिन अक्सर माण्हू इन ते हुअणु त ईअं घुरिजे, इन नेमत ते शुक्र अदा करे ईमान आणीनि, पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो, कम अहलकना मिन क़रयतिन बतिरत मईशतहा फतिल्क मसाकिनुहुम लम तुस्कम मिन बअदहिम इल्ला क़लीला वकुन्ना नहनुल वारिसीन। ऐं केतिरा ई ॻोठ अहिड़ा आहिनि जिन खे असां हलाक करे छॾियो। बतिरत मईशतहा, उहे पंहिंजी रोज़ीअ जे करे हठ में पइजी विया। फतिल्क मसाकिनुहुम, पोइ ही उन्हनि जा घर आहिनि जेके उन्हनि खां पोइ जिन में इन्हनि खां पोइ न रहियो वियो मगर थोरो वक़्तु। वकुन्ना नहनुल वारिसीन, ऐं असां ई आख़िर सभु कुझु वठण वारा हुआसीं। छा मतिलबु? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त पोयूं जेके क़ौमूं हुयूं न, उन्हनि जी हलाकत खे सोचो, कीअं हलाकत थी। उन्हनि जी बेदीनी जे करे हलाकत थी। दीन सां हलाकत कान थी थिए, बेदीनी सां हलाकत थिए थी। ऐं केतिरियूं ॻोठनि जा ॻोठ असां उनखे हलाक करे छॾियो, वसंदियुनि जूं वसंदियूं, आबादियुनि जूं आबादियूं, असां सभिनी खे तबाह करे छॾियो। छो त उहे पंहिंजी रोज़ीअ ते छा हुआ, हठ कयो उन्हनि, ऐं नबीअ जी ॻाल्हि जो इनकार कयो। त पोइ ही जेके आहिनि उन्हनि जा घर ॾिसो, उन्हनि जा वीरान पिया आहिनि। ऐं इहे थोरे ज़माने खे छॾे करे उन्हनि खां पोइ आबाद कोन थिया। थोरो वक़्तु को आबाद थिया, बाक़ी यानी सदियुनि खां इहे वीरान पिया आहिनि। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त इन जो ॿियो को मालिक बि कोन निकितो, असां ई वारिस आहियूं इन जा। वमा कान रब्बुक मुहलिकल क़ुरा हत्ता यबअस फी उम्मिहा रसूलन यतलू अलैहिम आयातिना वमा कुन्ना मुहलिकल क़ुरा इल्ला व अहलुहा ज़ालिमून। इतां बि हिकिड़ो इश्काल जो जवाब आहे, इंशाअल्लाह ताला उहो सुभाणे कंदासीं। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही क़ुर पाक सम्झी करे ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभानअल्लाह या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन।